जी नाज़रीन, असां सां हिन वक़्तु साईं मौलवी ग़ुलाम यासीन रिंद साहब मौजूदु आहे, जेको हींअर सोशल मीडिया ते तमामु घणो मशहूरु आहे त बीहो मां कुर्सी ॾियो मां वेहां ऐं टेक ॾियो मूंखे ऐं सांगड़ जा सहाफ़ी अचनि, असांजो नालो अलाए छो साईं खां विसरी वियो। साईं वेलकम, भलीकार तव्हांखे। अॼु असां अलहमदुलिल्लाह तव्हां ठीकु थी आया हो, पंहिंजे ॻोठ आया हो, छा मामिलो असुल छा ॻाल्हि हुई? साईं असल मामिलो इहो आहे त हींअर वणनि जे का हिते कयो आहे खोसे बिरादरी ताज़ा आया आहिनि असांजे पाड़े में चक नंबर 32 में। मूंखे ख़बर कोन्हे त ही खोसा जेके आहिनि न मवाली ऐं शर्सी आहिनि। मूंखे पंहिंजे मसीत खां सॾु कई मौली साहिब हली विया उताक ते। घणो फ़ासिले ते उहे खोसनि जो घर आहे? साईं सिर्फ़ु जिरे में मुफ़ासिलो आहे असांजे विच में, मसीत ऐं उताक जे विच में 1 एकड़ या जिरे पाड़ेसिरी आहियूं। मां जीअं हिननि जे उताक ते पहुतुसि त हुननि जो जेको अॻुवान खोसो आहे सनाउल्ला चई बाबा मौलवी साहिब उताक ते आयो आहे, मौलवी खे पाणी ॾियो। जीअं असां सिंध जा माण्हू जीअं उताक ते केरु पहुचंदो आहे पाणी चांहि मिली वेंदो आहे, मूंखे जीअं पाणी ॾिनो त हुन पाणी में ममनू मशरूबात विधियल हो, जेको मां पीअण खां अधु कलाक खां बाद में जेको मुंहिंजो हालत थियो तव्हां सभिनि जेको साथियुनि ॾिठो आहे त मुंहिंजो ब्लड प्रेशर। जेको पाणी पीतो तव्हांखे छामा ॾिनो या उन में छा हुयो, तव्हां छा ॾिठो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां पाणी पीतो, तव्हां ॾिसी पीतो हूंदो। साईं हुन में बर्फ़ बि विधियल हुयो, अछी रंग माना खीर बि हुयसि, थाधल नमूने हुयो। मूंखे पीअण जे दौरान को बि ख़बर न पियो आहे, जीअं माण्हू थाधल पीअंदो आहे न अहिड़े तरीक़े सां हुन टाइम मूंखे ख़बर न पियो। अधु कलाक खां पोइ मुंहिंजो जेको यानी मूंखे ज़हनी मरीज़ करे छॾे। ऐं इहे बि ख़बरूं हलनि थियूं त तव्हां अॻु में बि कुझु ॾींहं अॻु में बि तव्हांखे जेको आहे हिननि इहो शरबत पीआरियो हुयो, छा एॾी ॻाल्हि में केतिरी सदाकत? इहो अॻे मुंहिंजा पाड़ेसिरी हुया, हिते पाड़े में मूंखे जेको आहे न चांहि हिकिड़े दफ़ा पीआरी हुई मस्जिद जे पासे में। अच्छा। हा, सभिनि बि पीतो, आम बि पीतो। जी हा। ऐं जॾहिं तव्हांखे अस्पताल न्यू पे वियो, तव्हां वर्कशॉप जे साहिब हिन खे छॾे करे सांगड़ जे साहिब हिन खे तमामु घणो यादि कयो, छाजे करे? साईं इहो ई मसइलो आहे न, जॾहिं मुंहिंजो दिमाग़ आउट थियो त मूंखे ख़बर ई कोन्हे त वर्कशॉप छा आहे, गुजरी सांगड़ बसि जेको ज़बान ते चढ़ी वियो मां उहो शुरू थियो। ऐं ॿियो जेको तव्हां पिया चओ, ऐं हींअर जेको ट्रेंड हले पियो सोशल मीडिया ते त मूंखे टेक ॾियो ऐं मूंखे जेको आहे उहो पंहिंजो पटको ॾियो, मूंखे कुर्सी ते विहारियो, इहो छा तव्हांजो उहो ज़हनी उन महिल कमु न पिए कयो या इहे जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं पिए जेके हींअर तमामु घणी सोशल मीडिया ते वायरल थियूं आहिनि, छा इहो तव्हांखे उन महिल इन शइ जी ख़बर न पई त मां छा पियो ॻाल्हायां या छा पियो चवां? साईं बसि कुदरती मुंहिंजे ज़बान ते मूंखे साथियुनि ॿुधायो त तूं खोसनि ते ऐं अमेरिका ते इसराइल ते लानत विझा। मुंहिंजो यार मूंखे ख़बर कोन हुई, मुंहिंजो ब्लड प्रेशर सफ़ा हाई थी वियो, मूंखे ख़बर कोन पियो हुनजो। जी नाज़रीन, ही साईं जेको सोशल मीडिया ते वॾो मशहूरु थियो, जंहिंजो चवणु हुयो त मूंखे खोसा बिरादरी थाधल प्यारी आहे, जेके अल्फाज़ हुन चया उहे हिनजो चवणु आहे त बिल्कुलु मूं नाख़बराई में चया। ऐं हींअर संदसि तबियत काफ़ी बहितर आहे ऐं असां दुआगो आहियूं साईं खे त अलाह साईं सिहतयाब करे, साईं वॾी उमिरि जी असांखे। साईं तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे लाइ टाइम ॾिनो।